जी नाज़रीन आउन वक्त मौजूद आहियां दफ़ा अमन काउंसिल पाकिस्तान की तरफा जो मेडिकल की तरफा फ्री मेडिकल कैंप लगाई वही है BHU गुलामुल्ला में। असां सां गॾु हिन वक्त मौजूद है जावेद लतीफ़ मेमन जो है जनरल सेक्रेटरी है इन योम दफ़ा पाकिस्तान में असां सां गॾु मौजूद है। उनखां असां पुछा कंदासीं कैंप के हवाले से तो हुनजो छा चवणु आहे। जावेद भाई जी तव्हां ही कैंप लगाई है अॼु फर्स्ट जी तव्हांजी कैंप है BHU गुलामुल्ला में उन हवाले से तव्हां छा चवणु चाहींदा। जी तो डिफेंस पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान जो बुनियाद जो सो माना ठटे में तकरीबन महीनों कोन थियो है अञा असां विधो है पर उन महीने के अंदर जो सो ही पहिरीं असांजी जो सो माना फ्री मेडिकल ऐं जनरल कैंप है जेका असांखे असांजे मरकज़ पारां ॾिनी वई है तो जेके बरसात मुतासिरीन जेके तव्हांजा माण्हू आहिनि जिते ज़्यादा जो सो वेबाई बीमारियूं आहिनि उन्हनि खे तव्हां जो सो माना फैसिलिटेट करियो ताकि माण्हू जो सो माना बीमारियूं वधण सबबि जो सो माना ज़्यादा बीमार न थी सघनि। उन सिलसिले में अॼु असां हिते फ्री जनरल ऐं मेडिकल कैंप जो सो लगाई है। उन में असां वटि ख़ासि करे जेके बरसात खां पोइ इशूज़ अचनि था जंहिंमें स्किन जी कैंप है मतलब चमड़ी बीमारी है जेका चमड़ी बीमारी वध में जो बरसात खां पोइ वधे थी ऐं पोइ डायरिया जी बीमारियूं मुख़्तलिफ़ थियनि थियूं। उन सिलसिले में असां हिते पंहिंजो स्किन चमड़ी की फ्री कैंप लगाई है। हिते जो सो असां जनरल फिजिशियन कैंप लगाई है ऐं हिते असां जो सो माना ख़ासि करे हिन इलाइक़े में गुटके जो सो माना ज़्यादा जो सो माना ज़ोर है तंहिंजे करे कैंसर जी बीमारियूं वधनि थियूं। उन करे असां जो सो हिते डेंटल सर्जन भी जो सो माना घुरायो आहे ताकि उहो जो सो हिते माण्हुनि जी जो सो ख़िदमत करे सघे। सो ही जेका कैंप है असांखे दफ़ा अमन काउंसिल पाकिस्तान मरकज़ जे पारां ॾिनी वई है। इन में असां सहकार जो सो माना ज़िली इंतज़ामिया जो है ज़िली इंतज़ामिया जे सहकार से असां ही मेडिकल कैंप इतने लगाई है ताकि वबाई बीमारियों जेके बरसात का पोइ जेके अचनि थियूं फैलजनि थियूं उन ते कंट्रोल करे सघे। जीअं त तव्हांजी सभु हिते ॾिसो पिया असांजे गुलामुल्ला में DPC जी तरफ़ां हिकिड़ी कैंप लगाई वई आहे मेडिकल कैंप जंहिंमें स्किन जा डॉक्टर डेंटल डॉक्टर ऐं जनरल फिजिशियन वग़ैरह सभु आया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त बरसाति खां पोइ काफ़ी डिज़ीज़ फैलिजी वयूं आहिनि माण्हुनि में जीअं मलेरिया आहे या ॿियूं काफ़ी डिज़ीज़ थियूं आहिनि। त उन हवाले सां DPC जी तरफ़ां हिकिड़ी कैंप आई जेको तमामु सुठो अमल आहे ऐं इंशाअल्लाह अहिड़ी कैंपूं आईंदड़ थींदियूं रहंदियूं। ऐं तव्हां ॾिसो पिया काफ़ी रश बि आहे ऐं काफ़ी माण्हुनि खे जेको हुन मां फ़ाइदो थींदो। असीं कोशिशि कंदासीं त अॻिते बसि अहिड़ी कैंपूं कराईंदा रहूं। जेकी कैंप लगी है इनमें कहिड़े हिसाब जा जेके माण्हू अचनि पिया कहिड़ी बीमारी के हिसाब सां कैंप लगाई ई जेको सो जनरल फिजिशियन जेको डॉक्टर उहो सभी माण्हुनि खे ॾिसे पियो मलेरिया थी वई डायरिया थी वियो बुखार थी वियो पर हिते जेको सो असांजो डेंटल डॉक्टर पायो आहे ऐं असांजो स्किन जेको उहो पायो आहे छा करे बरसाति खां पोइ ज़्यादातर जेके असांखे शिकायत हुई उहो बि स्किन प्रॉब्लम थी त पोइ हू डॉक्टर बि वेठो आहे। डिफेंस पीस काउंसिल पारां जो मेडिकल कैंप लगाई वही है गुलामुल्ला में वो इन करे लगाई हुई है तो गुज़िरियल बरसातन में माण्हुनि खे मुख़्तलिफ़ मौज़ी अमराज़ पैदा थिया आहिनि जंहिंमें चमड़ी की बीमारी स्किन डिजीज़ इलाही वधीक आहे। उनके अलावा भी जेका बीमारियूं आहिनि जनरल उन सभिनि जे लाइ असां कोशिश कई है। इन में DHO DC इन सभिनि जो असां सां ताउन है मुख़्तलिफ़ समाजी इदारनि भी असां सां ताउन कयो आहे जंहिंजा असां शुक्रगुज़ार आहियूं। पर वरी भी जेका कैंप लॻल आहे मरकज़ी असांजा जेका वॾा आहिनि मलक महबूल्ला साहब सरदार दाऊद खान खरल साहब मोहम्मद हनीफ मेमन साहब उन्हनि जे हिदायतनि ते उन्हनि जे ताउन सां कैंप लगी आहे। उन में असांजा पाकिस्तान पीस डिफेंस काउंसिल जा तमाम रज़ाकार इन में उहदेदार सब शरीक आहिनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जीअं त गुलामुल्ला में डिफेंस पीस काउंसिल जे तरफ़ां मेडिकल कैंप लगाई वई है जेको बारिशुनि खां पोइ वबाई बीमारियूं फैलजनि थियूं त उन्हनि खे कंट्रोल करण या माण्हुनि खे रिलीफ ॾियण जे लाइ करे असां सां डिफेंस एंड पीस वारनि ताउन कयो आहे। गुलामुल्ला बि हिकिड़ो असांजो पंहिंजो जेको सो सुठनि ऐं चङनि शहरनि में पंहिंजो जेको सो वॾनि शहरनि में शुमार थिए थो। उन जे माण्हुनि जे लाइ थोड़ो कुछ रिलीफ ॾियण जो सोचो आहे। महिरबानी। जी असां हिन वक्त कैंप में मौजूद आहियूं। असां सां गॾु हिन वक्त जेको आहे ॾंदनि जो माहिर डॉक्टर असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर शियाराम। असां हुन खां पुछा कंदासीं त हू बि असां सां गॾु मौजूदु आहे हुनजो कैंप जे हवाले सां छा चवणु आहे। अॼु जी कैंप दफ़ा अमन काउंसिल पाकिस्तान ज़िलो ठटे तरफ़ां नामज़द कई वई आहे। इन कैंप के हवाले से मेडिकल ऐं जनरल कैंप है डेंटल जी कैंप हिन में अरेंज कई वई आहे। इन जो मतलब ये है त असां इन पासे जेके हिन साइड जो एरिया आहिनि जिते मरीज़नि खे फैसिलिटीज़ ॾिनी वञे ख़बर पए त इन में कहिड़ी कहिड़ी डिज़ीज़ आहिनि कहिड़ी कहिड़ी बीमारियूं आहिनि ऐं स्पेशली असां वटि डिस्ट्रिक्ट ठटे में तमामु घणो गुटको पान नास नसवार इन जो तमामु घणो यूज़स थिए थो जंहिंजे करे असां वटि कैंसर जा केसिस तमामु घणा वधी विया आहिनि। साल में 1000
1000 खां मथे केसेस रिकॉर्ड थियनि पिया। इन कैंपनि जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं, माण्हुनि जी ट्रीटमेंट कयूं, उनखे सम्झायूं त हिन गुटके पान में कहिड़ा नुक़सान आहिनि ऐं उन्हनि खे इहा ताक़ीद कयूं त तव्हां हिन खां परहेज़ रहो, पंहिंजे बचनि खे परहेज़ रखो त जीअं इनजी ट्रीटमेंट थी सघे। जी नाज़रीन, जीअं त असां हिन वक़्तु हिन कैंप में मौजूदु हुआसीं, असांजी डॉक्टरनि सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं हिते जे जेके कैंप में लॻाइण वारा जेके हुआ पंहिंजो उन्हनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थी त हुननि जो इहो चवणु त जीअं बरसाति पई, बरसाति जे करे मुख़्तलिफ़ बीमारियूं अचणु शुरू थी वियूं। उन खां अलावा चमड़ी जी, ॾंदनि जी हिते चमड़ी जी बीमारी बि हुई। उन खां अलावा डॉक्टर श्याम बि असां सां गॾु मौजूदु हो, ॾंद जो माहिर डॉक्टर हो। उनजो इहो चवणु हो त तक़रीबन गुटको ऐं मेनपुरी जे इस्तेमालु सबबु हिते तक़रीबन रोज़ानो जे बुनियाद ते तक़रीबन अलाए केतिरा केस जेके आहिनि मौजूदु आहिनि। ऐं उन खां अलावा हिन जो हिते चवणु आहे त असां वटि मुख़्तलिफ़ बीमारी जा माहिर डॉक्टर मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ चमड़ी जी बीमारी आहे, खांसी जी बीमारी आहे, बुखार आहे, उन खां अलावा ॿियनि केतिरियुनि बीमारियुनि जी मुफ़्त जेको आहे चकास थिए पई ऐं उन खां अलावा हिते जे मुफ़्त जेको दवाऊं फ़राहम कयूं वञनि पियूं। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर, सोच टीवी ठटो। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.